अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ठीकु आहियो? उमेद आहे त ठीकु हूंदव। अॼु असां वाटर पार्क वञी रहिया आहियूं जंहिंजो नालो आहे वाटर कंट्री USA। ऐं मूंसां हिन वक़्तु मुंहिंजो भाउ अकरम बुर्दी ऐं मुस्लिम बुर्दी बि गॾु आहिनि ऐं असां सां अॼु साद बि मौजूदु आहे। सो असां पंहिंजी जर्नी स्टार्ट करण वारा आहियूं ऐं पुछूं था मुस्लिम खां त असांखे कहिड़ी कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। मानी खणो, हा छा खाईंदव छा न खाईंदव, हा हुन खां पोइ पाणी वाणी खणो। मेक श्योर यू हैव गेटरेड इनफ हाइड्रेशन लाइ। हा, हाइड्रेशन ड्रिंक्स। सही So सही। this is all we are going to Garo water park. दोस्तों जर्नी असांजी स्टार्ट आहे ऐं हिन वक़्तु असां वञी रहिया आहियूं विलियम्सबर्ग, जिते वाटर पार्क आहे। तक़रीबन 52 मिनट्स जो रस्तो आहे ऐं काफ़िलो तयारु आहे। सभु एक्साइटेड आहिनि ऐं वञण लाइ वाटर पार्क में। मौसम ॾाढो सुठो आहे। दोस्तों वाटर पार्क असां पहुची चुका आहियूं ऐं हाणे असां जेके टिकट्स ऑनलाइन वरितियूं उहे चेक कराईंदासीं ऐं उन खां पोइ असां वाटर पार्क में एंट्री कंदासीं। तो अचो पंहिंजो ट्रिप स्टार्ट था कयूं ऐं हलूं था वाटर पार्क जे अंदरि। वाटर पार्क में एंट्री खां अॻु में सभ खां पहिरीं टिकटुनि जी स्कैनिंग थी ऐं पोइ सिक्योरिटी चेकिंग थी ऐं कुझु ई मिंटनि में असांखे अंदरि वञण जी इजाज़त मिली वई। जीअं ई अंदरि दाख़िल थियासीं त हर तरफ़ पाणी, रंगीन स्लाइडूं, खिलंदड़ ॿार, म्यूज़िक ऐं ख़ुशीअ वारो माहौल ॾिसी दिलि खे तमामु घणी ख़ुशी थी। अंदरि वञण खां पोइ सभ खां पहिरीं रेस्ट रूम वियासीं, जिते कपिड़ा तब्दील कया ऐं पोइ पंहिंजो मोबाइल बैग ऐं ॿियो सामान लॉकर में महफ़ूज़ रखियो। उन खां पोइ असां पूरे वाटर पार्क जो मैप ॾिठो त जीअं सभिनी स्लाइडुनि जी लोकेशन ख़बर हुजे। बसि पोइ त असुलु एडवेंचर शुरू थियो। सभ खां पहिरीं असां वियासीं मशहूरु वेव पूल में। दोस्तों हिते त बिल्कुलु समुंड जहिड़ियूं लहरियूं अची रहियूं, माण्हू स्विमिंग करे रहिया हुआ, ॿार पाणीअ में रांदि खेली रहिया हुआ ऐं हर कंहिंजे चहिरे ते ख़ुशी नज़र अची रही हुई। कुझु देरि त असां बि मौजुनि सां गॾु तरंदा रहियासीं ऐं तमामु घणो मज़ो आयो। साद त अॼु सभ खां वधीक ख़ुशि हो। उहो हर थोरी देरि खां पोइ इहो ई चवंदो रहियो त हिन स्लाइड ते हलूं, हुन स्लाइड ते हलूं ऐं बार बार ख़ुशी ॾिसी उनजी असांखे बि तमामु घणी ख़ुशी थी। उन खां पोइ असां हिकु स्लाइड ते वियासीं जेका तमामु ऊची हुई। शुरू में त डपु लॻो, पर जीअं ई स्लाइड पूरी करे हेठि पहुतासीं त तमामु घणो मज़ो आयो ऐं दिलि चयो त हिकु दफ़ो ॿीहर स्लाइड कजे। पोइ त हिक खां पोइ ॿी खां पोइ टी स्लाइड, हर स्लाइड जो मज़ो ई पंहिंजो हुयो। सो पार्क में जिते नज़र पई हर तरफ़ फैमिलियूं पंहिंजे ॿारनि सां इंजॉय करे रहियूं हुयूं। किथे माण्हू तस्वीरूं कढी रहिया हुया, किथे वीडियो ठाहे रहिया हुआ त किथे रुगो पाणी में वेही आराम करे रहिया हुआ। माहौल बिल्कुलु फैमिली फ्रेंडली ऐं साफ़ सुथरो हुयो। ऐं पार्क में कुझु स्लाइडूं अहिड़ियूं हुयूं जिन जी ऊचाई ॾिसी त माण्हू सोच में पइजी वञे ऐं मथां बीह ॾिसिजे त लॻे ॼणु दिलि ॿाहिरि निकिरी वेंदी। पर जॾहिं उहा साॻी स्लाइड ख़तमु करे ऐं हेठि पाणी में जॾहिं वञे थो माण्हू त वरी दिलि चवे थी त ॿीहर इहा स्लाइड कजे। असां लंच घरां ई खणी वियासीं त पोइ असां हुते जेको आहे पंहिंजो लंच बि इंजॉय करे खाधो।
सॼो ॾींहुं एतिरी तेज़ी सां गुज़री वियो जो ख़बर ई न पई। हर राइड सां हिकु नओं तजुर्बो, नई ख़ुशी ऐं नई यादि मिली। जेकॾहिं तव्हांखे पाणीअ वारियूं रांदियूं पसंदि आहिनि या पंहिंजी फैमिली सां गॾु हिकु यादगार ॾींहुं गुज़ारणु चाहियो था त वाटर कंट्री USA विलियमबर्ग ज़रूरु अचो। मुंहिंजी नज़र में ही पार्क ॿारनि ऐं वॾनि ॿिन्ही लाइ बहितरीनु जॻह आहे। त पोइ मिलंदासीं ईंदड़ व्लॉग में। तेसिताईं पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखो।